नाज़रीन, मलकानी शरीफ़ में नादरा हाफ़िज़ जुडो जो अहम कारनामो साम्हूं अची वियो आहे। नौजवान जी जिन्स बदिलाए औरत ॼाणाए संदसि घरवारी जो नालो मुड़िस वारे खाने में दाख़िल करे छॾियो आहे। ॻोठ अलाबख्श पिताफी जे नौजवान बीजल खे नादरा वारनि जिन्स में औरत ॼाणाए छॾियो आहे ऐं नादरा संदसि घरवारी भरमी खे मुड़िस तौरु लिखी छॾियो आहे। पोरेत नौजवान बीजल रेबारी जो चवणु आहे त घर जी ॿकरी 30,000 में विकिरो करे कार्ड ठारायो, उहो बि नादरा अमले जुडे ग़लति ठाहे ॾिनो आहे। नादरा जे अहिड़ी लापरवाही ऐं ग़लतीअ सबबि नौजवान ग़रीब पोरेत बीजल रिबारी सख़्तु परेशान थी वियो आहे। पोरेत बीजल रिबारी प्रेस क्लब पहुची नादरा अमरे जुडे ख़िलाफ़ दाहींदे ॿुधायो त मुसलसिल 3 महीना रुलियुसि ऐं 30,000 में ॿकरी विकिणी, किराया भाड़ा करे, रिश्वत ॾेई शनासी कार्ड ठारायो, उहो बि ग़लति ठाहे ॾिनो वियो आहे। मूंखे दरबदर कयो वियो आहे, मूंसां इंसाफ़ कयो वञे। नौजवान आला इख़्तियारनि खां नादरा अमले ख़िलाफ़ नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम करण जो मुतालबो कयो आहे। वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।